युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह, उनके किताब हकाम भी सिखारे। व इन कानू मिन क़ब्लु लफी दलालिम मुबीन, बेशक वे पेरियां खुलियल गुमराही में हा। इन में अल्लाह ताला मोमिनन जे मथा पंहिंजो थोरो ॼाणाए उन्वान त ॿियो ॾिनो, पर मौज़ू महबूब अलैहिस्सलाम जे आमद जो ज़िक्र कयो। ज़ोरा सा सुभान अल्लाह जा। अल्लाह ताला फरमाए या अय्युहन नबिय्यो इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा। गैब दे खबरों वाला नबी, बेशक सातो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाज़िर नाज़िर बनाए मोकलियो। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला फरमायो महबूबा इन्ना अरसलनाका शाहिदा, असा शाहिद माना हाज़िर नाज़िर बनाए मोकलियो, बिशारत दींदड़ बनाए मोकलियो, ड्रेजारींदड़ बनाए मोकलियो। व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा, अल्लाह जे इज़्न हुक्म सां अल्लाह जे तरफ दावत दींदड़ बनाए मोकलियो। ऐं महबूब सां तो मुहम्मद के नूर दींदड़ सिज बनाए मोकलियो। हेरे न्यारो जो सुभान अल्लाह। उन्वान मुख्तलिफ हूंदो पर मौजू मुस्तफा जो मीलाद आमद जो जिक्र होंदो जो सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो महबूब असा गैब जे खबरों ॾियण वारा नबी, असा तोखे शाहादुर नाज़िर भी बनाए मोकलियो, बिशारत ॾींदड़ बनाए मोकलियो, ड्रेजारींदड़ बनाए मोकलियो, अल्लाह जे तरफ दाई माना दावत ॾींदड़ बनाए मोकलियो आ जो खुदा जे तरफ तू ख़ल्क़ खे दावत ॾींदो। महबूब असा तोखे चमकाईंदड़ रोशन कंदड़ नूर ॾींदड़ सिज बनाए मोकलियो। एड़ो सिज जो साईं जो सिज भरियो त सब सिज लिकी विया। आला हज़रत ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे, तव्हां बि सुठी सुभान अल्लाह चओ त ॿुधायो। वॾे आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ। तो खुर्शीद था किस जोर पर, क्या बढ़ के निकला था कमर। समझो था ना सुभान अल्लाह चओ। वॾे आवाज़ सां सभई ॾाढा ॻाल्हायो चओ सुभान अल्लाह। खुर्शीद जे सिज बि ज़ोर सां निकतो तमाम का शइ आहियां, हेॾी रोशनी आहे मुंहिंजी दुनिया खे रोशन कयो वेठो आहियां। चंड बि निकिरंदो आहे ख़ासि तरह सां 14 जी राति थे त पंहिंजे चांड्राण जे मथां चंड खे बि मस्ती हूंदी आहे चओ सुभान अल्लाह। चंड के चंद्राण पंहिंजे ते मस्ती, सिज के पंहिंजे रोशनीअ ते मस्ती कयो मस्ती। हक़ अथव करणु, छो त वाकई त हमें चांद्राण आहे, पर आला हज़रत जो अक़ीदो ॿुधो चओ सुभान अल्लाह। जो तो खुर्शीद सा था किस जोर पर, क्या बढ़ के निकला था कमर। बेपर्दा जब उनका रुख हुआ, ये भी नहीं वो भी नहीं। चो सुभान अल्लाह। हाणे सब पिया सिज क़यामत ताईं उभरन, सभई चंड भी पिया अचन भी लहन भी उभरन भी। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाए थो जॾहिं न हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे चेहरे अनवर तां महबूब अलैहिस्सलाम पंहिंजे रुख मुबारक तां जॾहिं पर्दो हटायो त न को सिज न को चंड, पोइ हर पासे ॾे नूर रसूलुल्लाह जो आया। असांजे सिंध जे हिकिड़े वॾे आलिम चयो आहे चओ सुभान अल्लाह। असांजे उत्तर जो आलिम हज़रत मौलाना अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह चओ सुभान अल्लाह। अर्ज़ करे तो हुजूर जे दरबार में
तुझे जलवे जमाल जी इश्वगरी कया मुल्क मुती वसीअवरी दादा सुभान अल्लाह जा साईं तुझे जलवे जमाल जी इश्वगरी कया मुल्क मुतिया वसीअवरी छा जिन्न मलाइका औरा परे मस्तान हजारे मान रुगो तुझे जुल्फ बंदा कमंदा विधा जिंदान हजारे मान रुगो तुझे शाही दस्तर खानम थे मेहमान हजारे मान रुगो तुझे जुल्फ बंदा दादा सुभान अल्लाह जा उन्वान मुख्तलिफ होंदा मौजू हिकिड़ो हूंदो उन्वान आयत जो वट हूंदो तब्दील हूंदो पर मक़सद हिकिड़ो हूंदो कहिड़ो त मदीने वारे जे आमद जो ज़िक्र करणो आवाज़ोर सां सुभान अल्लाह जा पोइ तव्हां असां बि आमद मुस्तफ़ा जे ज़िक्र में वेठा आहियूं छो सुभान अल्लाह जे दिल आबाद करनी आ त ज़िक्र मुस्तफ़ा जो कर घर आबाद करणो आ त मिलाद मुस्तफ़ा जो मना तलबी जे घर आबाद थे महबूब जो मिलाद कर थोड़ा घना कुछ दई करना पंहिंजे यार खे तू याद कर हुजूर जो त ज़िक्र मुबारक आहे ही आहे इन में त शक ई कोन्हे पर हुजूर जे उम्मत जो ज़िक्र भी मुबारक आहे दादा सुभान अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं आई आहे तव्हांखे ॿुधायां थो अल्लामा इब्न कसीर बिदाया व निहाया में लिखियो आहे ॿियनि आलमनि बुन वाक़े खे लिखियो आहे जॾहिं तुस्तर जो इलाइक़ो फतह थियो ग़ालिबन हज़रत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे क़यादत में इलाइक़ो जॾहिं फतह थियो त उतां जो जेको बादशाह हो उन जे दरबार में घणो माल पियो हो माल जॾहिं गनीमत जो मुस्लमान हथ कयो त उन में हिकिड़ो तख्त नज़र आयो पियो हो अंदर बादशाह जे महल उन तख्त ते हिकिड़ो जनाज़ो आहे लाश आहे उहो पियो आहे ऐं उन जे भरिसां मसा पियो आहे किताब आहे जेको उन जे भरिसां लाश जनाज़े जे भरिसां आहे ऐं हेॾां लाश सिधो लॻो पियो आहे तख्त जे मथां इहो दौरे हुकूमत आहे हज़रत अमीर उमर जो चओ सुभान अल्लाह उन्हनि जे ख़िलाफ़ जो ज़मानो आहे उहो जेको किताब हो मसहफ़ हो उहो खणी हज़रत उमर फारूक जे तरफ़ मोकिलियो सही असांखे लाश नज़र आयो आहे जनाज़ो पियो आहे तख्त जे मथां ऐं वरी जनाज़े सां गॾो गॾु हे किताब बि आहे मसहफ़ बि आहे किताब पियो आहे ॿोली असांखे सम्झ में कान थी अचे हजरत उबैया बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घुरायो हजरत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन खे खोल मसहफ़ खे ऐं इन खे अरबी में ट्रांसलेशन कर तर्जुमो कर ताकि असां समझूं हिन में लिखियल छा आहे
हुन उन बोली जंहिंमें बि लिखियल हुयो उन मां तर्जुमो करे अरबी में उनखे आंदो हज़रत उमर फारूक जे साम्हूं खणी बयान पेश कयो माण्हुनि हज़रत उबैया बिन काब खां पुछो उन में छा लिखियल हो जे उन किताब में मसहफ़ में मदीने वारे जे उम्मत जा अहवाल लिखियल आहे सही उहो त थिया अहवाल लिखिया पिया किताब में जेको तख्त जे मथां लाश हो जनाज़ो हो उहो कंहिंजो हुयो कंहिंजो लाश जनाज़ो हो जेको उन जाइ ते पयल हो वो जनाज़ो 100 साल पहिरियां अल्लाह जो नबी हज़रत दानियाल अलैहिस्सलाम दुनिया जे तख़्ते ते हुयो विसाल खां पहिरियां उन हिक दुआ घुरी हुई जेका अल्लामा इब्न कसीर अल बिदाया वन निहाया में आंदी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम पंहिंजे विसाल खां पहिरियां अल्लाह खे अर्ज़ कयो मौला मुझे विसाल दी थो मुझे विसाल खां बाद में मुझी एक दुआ है मौला कबूल कजा तो मुझो जेको लाश जनाज़ो आ वो जमीन जे मथा सही सलामत रहे तुझो जेको आखिरी नबी दो उन जी जेका उम्मत ईंदी मुझा मौला मां तो खां दुआ घुरा तो तुझे आखिरी नबी जी उम्मत पंहिंजे हथन सां मुझो लाश दफनाए उहा थी करे तदफीन करे पोइ कई 100 साल गुज़री विया उन तख़्त जे मथां हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जो जनाज़ो मुबारक पयल हुयो जंहिंखे कुझु बि कोन थियो हुयो दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो अल्लाह जे नबीअनि जा जिस्म मुबारक त हुअं ई महफूज़ हूंदा जो त जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जो जिस्म अंदर मज़ार जे अंदर दफन भी थी वने तब मती मिट्टीअ खे कुवत नाहे या ताकत नाहे जो अल्लाह जे नबी जे जिस्म खे खाई सके जो तो अल्लाह जो नबी जिंदा हुंदो आ मज़ार में या तो जिंदा हुंदो आ हज़रत दानियाल अलैहिस्सलाम 100 साल गुज़री विया उन जो जनाज़ो मुबारक उन तख्त जे मथा पियो आ ऐं उन जी तदफीन वरी नबी करीम अलैहिस्सलाम जे उम्मत जे हथां ते तकरीबन 12 या 13 मज़ार हुयो 12 या 13 मज़ार उन्हनि खोटण खां बाद में हिकड़ी मज़ार में हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जे उन जनाज़े मुबारक खे लाहे ज़मीन सभई मज़ारुनि जी बराबर करे छॾियऊं इन जे करे त केर बि कढण जी कोशिश न करे ऐं वरी पुछो वियो त पोइ ते तारीख़ में छा थींदो हो चयूं त जॾहिं बि मुल्क में ॾुकर ईंदो हो शुक्र जी कैफ़ियत कान हूंदी हुई ॾुकर हूंदो हो मींहं कोन वसंदा हुआ आबादी कान थींदी त हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जे जनाज़े मुबारक खे खणी ॿाहिरि पट ते मैदान ते आणींदा त जीअं आसमान ऐं हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जे उन जनाज़े जे विच में को बि पर्दो हायल न हुजे को बि पर्दो न हुजे विच ते रखी ज़मीन आसमान जे हेठां माण्हू दुआ घुरंदा हुआ जेकॾहिं ॾुकर हूंदो त अल्लाह जे नबीअ जे वसीले सां हर पासे रहमत जा मियां मो अर्ज़ यो कयो त मदीने वारे जो ज़िक्र त मुबारक आहे ई आहे जेको अॻे दुनिया में हलंदड़ हुयो पर हुज़ूर जे उम्मत जो ज़िक्र बि अहिड़ो मुबारक हो जो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम बि दुआ पियो घुरे त मौला मुझे जनाज़े मुबारक खे इस महफूज़ फरमाए जा जो केर बि मुझे जनाज़े ताईं पहुची न सके ऐं महफूज़ रहिया ऐं हुज़ूर जी उम्मत अची पंहिंजे हथनि सां उन्हनि खे तदफीन उन्हनि जी कई ज़ाहिर आहे अल्लाह जे नबीअ जो जिस्म मुबारक आहे अल्लाह जे नबीअ जी ज़ात आहे उनखे हुज़ूर जे उम्मत जे हथनि जी ज़रूरत न हुजण घुरिजे छो त अल्लाह जो नबी आहे पर नबी हुजण जे बावजूद बि इहा दुआ घुरी वियो उम्मत ज़रूर आहे पर आहे रसूलुल्लाह जी तंहिंजे करे इन्हनि जा हथ मूंखे नसीब थिया
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात जंहिंजी बिशारत अचण जी हजरत ईसा अलैहिस्सलाम बिबिदनी जॾहिं उहो अल्लाह जो आखिरी नबी मोजज़ा खणी दुनिया जे अंदर तशरीफ़ फरमा थियो कालू माण्हुनि चयो हाज़ा सिहरुम मुबीन हे खुलियो जादू आहे माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोजज़ात खे मुशरिक ऐं काफ़िर ईअं चवण लॻा जिनखे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी साईं जा मोजज़ा ॾिसंदा विया कलमो भरींदा मुस्लमान थींदा विया। वॾे में वॾो मके जे शहर में हुज़ूर जो मुखालिफ कटो दुश्मन हो अबू जहल। हर जाइ ते मुखालफत में अॻ में सभिनी खां अजीजो दोस्तों मुसलमान भाइरों जॾहिं हमरा जी दाल कान गरी त पंहिंजे मदद जे लाइ ओड़े पाड़े में वरी ॿियनि खे सॾण लॻो त तव्हां पिया चओ त मुक़ाबिलो कयूं जी मुंहिंजी दाल कान थी करे मां घणेई वस कयो पर कुझु कोन थो थिए। अजीजो दोस्तों मुसलमान भाइरो हिन जो यार हो यमन में रहंदो उनखे ख़त लिखी हलिया तूं ताने गजी सजी करे पाण गजी दा मुक़ाबिलो कयो। हिन जो यमनी यार जे पतो हाल हवाल खां वाक़िफ़ थियो कर ख़बर हीअ ॻाल्हि आहे असांजे मके में माण्हू पैदा थियो आहे त थो माला जो नबी आया घणई रस्ते रोकण जी कोशिश कई आहे मूंखां ॻाल्हि घणी आहे तोखे मूं घुरायो आहे मूंखां वधीक समझदार ॾाहो आहे दानिशमंद आहे तूं हल कुझु हली उन खां सवाल कर तूं हली मुंझाए ठीक आहे ॻाल्हि कान्हे मां हलां थो सिर्फ़ टे सवाल कंदुसि जेकॾहिं सचो नबी हूंदो मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾेई वेंदो पर जेकॾहिं सचो कोन हूंदो ॻाल्हि वाज़िह ऐं ज़ाहिर थी वेंदी। कहिड़ा उन खां सवाल कंदे जी पहिरें नंबर ते मां उन खां हली सवाल इहो कंदुसि मूंखे हो सुञाणे कोन थो मूंसां उन जो को बि तारुफ़ थियल कोन्हे जी बराबरि तोखे कोन सुञाणंदो आहे जी मां हली उनखां पुछंदुसि मूंखे ॿुधाए मुंहिंजो नालो छा आहे मां किथां खां आयो आहियां। ॿियो मुंहिंजो सवाल इहो आहे नबीअ जी कुव्वत ताक़त पावर इख्तियार रुगो ज़मीन जे मथां कोन हलंदो आहे नबीअ जो पावर आसमाननि ते बि हलंदो आहे जेकॾहिं अल्लाह जो सचो नबी आहे त चंड खे हेठि लाहे ॾेखारे त पोइ मां मञा त वाकई अल्लाह जो सचो नबी आहे। ॿ सवाल टियों सवाल कहिड़ो हली कंदे टियों सवाल मां इहो हली उन खां कंदुसि त मुंहिंजी न्याणी आहे जेका मुंहिंजे घर में बीमार पई आहे अखियुनि खां ॾिसी कान सघंदी आहे ॻाल्हाए ज़ुबान सां कान सघंदी आहे कदर खां ॿुधी बि कान सघंदी आहे हली घुमी कान सघंदी आहे जेकॾहिं सचो नबी आहे त उन जे लाइ दुआ घुरे त अल्लाह उनखे शफ़ा ॾेई छॾे। यमन मां आयो आहे मुसलमान बि न आहे बि काफ़िर पर समझे पियो त नबीअ जी दुआ रद्द कान थींदी आहे अल्लाह क़बूल फरमाईंदो आहे। चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। छो खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम भली तव्हां थकल सुभान अल्लाह चओ मां तकीर पूरी करे वेंदुसि राजा सुभान अल्लाह चओ। खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम
खुदा की रजा चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद समझे पियो त नबीअ जी दुआ रद कान थींदी आहे सचो नबी सची ॻाल्हि कंदो आहे जेका ज़ुबान मां ॻाल्हि कंदो आहे ख़ुदा पूरी फरमाईंदो आहे अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाइरो राति जो ठेमा अबू जेल पंहिंजे यमनी साथीअ सां गॾिजी करे आयो बैतुल्लाह शरीफ जे भरिसां उहो सफ़ा वारे पासे में हेॾा सफ़ा हेॾा मरवो सफ़ा जे टकरी जे पासे में जबल अबू कुबैस उन जबल अबू कुबैस वटि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि अबू जेल पंहिंजे यमनी यार सां गॾु आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अर्ज़ करे थो त मुंहिंजो ही साथी आयो आहे तव्हां सां कुझु सवाल करणु चाहींदो नबी करीम अलैहि सलाम फरमायो मां मौजूद आहियां पर पंहिंजे साथीअ सां ॻाल्हाए इनखे ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि जो इख्तियार दे जेकॾहिं चाहे तुंहिंजो यार सवाल करे मां मोहम्मद उनखे जवाब थो ॾियां या पंहिंजे यार खे चओ त चुप रहे जेको सोचे आयो आहे सवाल बि ॿुधायां थो त जवाब बि ॿुधायां थो अबू जेल जो यमनी यार थो चवे त साईं जेकॾहिं मुंहिंजा सवाल जेके मां सोचे आयो आहियां उहे सवाल बि तव्हां ॿुधायो जवाब बि तव्हां ॿुधायो त इहो तव्हांजे नबूवत जे सदाक़त जो वॾो दलील मुल्लनि खे हुजूर जे इल्म ग़ैब ते एतराज़ पर हुननि खे इहा ख़बर नाहे त इल्म ग़ैब मदीने वारे जे नबूवत जे सचाईअ जो वॾो दलील हूंदो आहे अल्लाह पंहिंजे नबीअनि खे ग़ैब जो इल्म अता फरमाईंदो आहे ख़ुदा जो पंहिंजो ज़ाती इल्म आहे नबीअ वटि अल्लाह जो अता थियल इल्म आहे जंहिंजो इनकार अल्लाह जे क़ुरान जो इनकार आहे पर उहो मौज़ू मुख़्तलिफ़ आहे मां ओॾे नथो वञा नबी करीम अलैहि सलाम फरमायो तूं पंहिंजे यार खे इख्तियार ॾे हुन बि इहा ॻाल्हि क़बूल कई सही त मूंखे इहा ॻाल्हि पसंदि आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हां ॿुधाई सवाल बि तव्हां ॿुधायो जवाब बि तव्हां ॿुधायो त इहो तव्हांजे सचे हुजण जो वॾो तरीक़ो हुज़ूर फरमायो पोइ ॿुध पहिरियों सवाल जेको सोचे आयो आहियां अबू जेल खे ॿुधायो हुई त पहिरियों मां सवाल इहो हली कंदोसांस त मूंखे सुञाणंदो कोन्हे को मां हली उन खां पुछंदुसि मुंहिंजो नालो छा आहे मां किथां खां आयो आहियां इहो सवाल आहे तुंहिंजो चइसे बराबर इहो ई सवाल पहिरें नंबर ते इहो सवाल आमना जे लाल फरमायो सवाल ॿुधी हाणे जवाब ॿुध तुंहिंजो नालो हबीबा रहाकू यमन जो आहे पाण कोन आयो आहे तोखे मुंहिंजे मुक़ाबिले जे लाइ अबू जेल घुरायो आहे पहिरियों सवाल बि अची वियो जवाब बि अची वई हबीब यमनीअ जी मुनासिबत तुंहिंजे मुंहिंजे नबीअ सां वधण लॻी चओ सुभान अल्लाह छो त पहिरियों सवाल ई अची वियो जवाब बि अची वियो त राह रस्तो हिकिड़ो पैदा थी पियो मुनासिबत जो दर खुली पियो अबू जेल सुसंदो पियो वञे जी कम मूं वारो सॼो लही वियो मूं वारे यार जो पहिरियों सवाल बि थी वियो जवाब बि अची वियो हाणे ॿिया सवाल बि नबी करीम ॿुधाए वेंदो जवाब बि ॿुधाए वेंदो मूं वारो त अॻे ई कारो मूं वारंदो दांगी अबू जेल ते चढ़ी वेंदी हाणे इजो थी उनजे मथां दांगी चढ़े वा हुज़ूर फरमायो ॿियो सवाल तूं दिलि में इहो सोचे आयो आहे अल्लाह जे नबीअ जो पावर रुगो ज़मीन ते कोन हलंदो आहे नबीअ जो इख्तियार त आसमाननि ते बि हलंदो आहे जे अल्लाह जा सच्चा नबी आयो चंडो भिड़ियो पियो आहे चंड खे लाहे ॾेखारियो हुज़ूर फरमायो का ॻाल्हि कोन्हे इहो सवाल अथई बराबरि साईं इहो ई सवाल आहे
अल्लाह दे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आंगुर मुबारक जो इशारो कयो जबल अबू कुबैस जे मथा मदीने वारा मौजूद आहिनि दुनिया ॾिठो चंड जा बद थिया चंड जो हिकिड़ो हथु जबल अबू कुबैस जे हिकिड़े पासे खां वञी किरियो त चंड जो ॿियो हथु वरी जबल अबू कुबैस जे ॿिए पासे वञी किरियो जैसे जो कह दिया वैसे वो हो गया दादा सुभान अल्लाह चाहो जैसे जो कह दिया वैसे वो हो गया जो ही उंगली उठी चांद दो हो गया चंद्र बध थी वियो अबू जहल सुसी वियो हबीब यमनी जी मुनासिबत अञा मुस्तफा सां वधी अल्लाह दे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हबीब बस सवाल बि अची विया जवाब बि अची विया हाणे टियों सवाल